अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, मीरपुर माथिलो पुलिस कानून जा बखिया अडेड़े छड़िया आहिनि। मक़तूल आमिर हैदरानी जे कातिलनि जी साथारी बणिजी वई आहे। सिंध ऑनलाइन टीवी ते मक़तूल आमिर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ख़बर हलाइण तां पुलिस जवाबदार हुजे चवण ते सिंध ऑनलाइन टीवी घोटकी जे रिपोर्टर शाहिद हुसैन खुश्क ख़िलाफ़ मोटरसाइकिल चोरी जो कूड़ो केस दाख़िल करे माथिलो थाणे जे SHO जे अॻवानी में 4 मोबाइलनि में सवार पुलिस एहलकारनि ॻोठ सरदार खान कोराईअ में सहाफ़ी शाहिद खुश्क जे घर ते कहा करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे सहाफ़ी जे भाउ माजिद हुसैन ऐं पुट अलहरिन खुश्क खे धाड़ियलनि जीअं गिरफ़्तार करे खणी वई आहे। पुलिस जी कार्रवाई ते ज़िले जी सहाफ़ियुनि में ताव पखिड़िजी वियो आहे, जॾहिं त सहाफ़ियुनि माथिलो पुलिस ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।